अस्सलाम वालेकुम तान सुबह STV न्यूज़ में वली मोहम्मद जाड़ो नदर विझूं था हंगोरजा खां साजिद हुसैन सहतो चेन रिपोर्ट ते नाज़रीन ॻोठ नवाड़ो शरीफ जे रहवासी नजफ अली ओठे पंहिंजे बचन समेत एहतजाज कयो। हुन दाइंदे चयो त PP जा जियाला आहियूं। PPMNA सैयद फज़ल अली शाह जेलानी, PPMPA सैयद अहमद रज़ा शाह उर्फ प्यार अली शाह जेलानी जा वोटर आहियूं। साईं फज़ल शाह जेलानी जिन मुंहिंजी गुरबत ते तरस खाईंदे मो मिस्किन खे नवाड़ो शरीफ जे सरकारी ड्रेंज स्कीम में चौकीदारी जो ऑर्डर 11/2018 ईस्वी में वठी ॾिनो। 3 सालन खां नौकरी कया पोइ मूंखे सिर्फ़ 3 महीननि जी पघार साईं फज़ल अली शाह जे चवण बैदि ॾिनी वई। हिन वक़्तु मूंखे पघारूं न पियूं मिलनि, मूंसां गॾु भर्ती थियलनि खे पघारूं मिली रहियूं आहिनि। वधीक मुतासिर चयो त नवाड़ो ड्रेंज स्कीम खे ज़मीन प्लाट बि मुंहिंजो ॾिनल आहे। मुंहिंजो पुटु साहिल ब्रेन ट्यूमर जी बीमारी में मुब्तला आहे। कमाइण वारो को ज़रियो न आहे। पघारूं न मिलण करे बच्चा बुखों कटण ते मजबूर आहिनि। मां पंहिंजे हद जे चूंडियल नुमाइंदनि खे अपील थो कयां त मुंहिंजे बचन ऐं गुरबत ते रहम खाई मूं मिस्कीन खे पघारूं ॾियारे इंसाफ़ ॾियारियो वञे।